अस्सलाम वालेकुम। मां होशू जखराणी आया तो जन्नत शाख मां जो वीडियो भरण जो मतलब है बरसात नाले अल्लाह जी करम सां सिंध ते अमन थी वियो, सफ़ा सिंध जो बरसात बीज जो इंशाअल्लाह ताला अॻिते भी न वसंदो। पर मां हिन अॼु वोट वारनि जी मां ज़ाल खे जहां MN MP आहिनि जहान मां रनड़ीअ खे हिन वक़्त में अञा अवाम ॾिन आया त कॾहिं ईंदा। ही अवाम 12-13 ॾींहं बरसात हलियो, अवाम मुयो अलाए बचियो, इन्हनि ॾिन आया सिंध ते अल्लाह राम कयो। हिननि जी मां धारी खे जहां तव्हांजो त औकात जो ख़बर पइजी वियो न, अचो बेच कर वोट वठण। मां तव्हांजी रन खे जहां ही गरीब अवाम मरी बचियो आहे कि मरी विया आहिनि, अल्लाह करे जेका मरी विया आहिनि उन्हनि जा वरी माउ ॼणी नवां पुट ॼणंदा इंशाअल्लाह ताला, वरी उन्हनि जो ई नालो रोशन थींदो। जहां ज़ाल खे तव्हांखे वोटूं ॾेई अवाम मथे चाढ़े तव्हांखे कामयाबी जो सीट माणाए पोइ बि तव्हां भेण था अचो ॾुखे वक़्त में घुमाए। उहे नथा अचो त ॾुखे वक़्त में सिंध वारनि जे कमु अचो न, ॾुखे वक़्त में सिंध वारनि जे कमु अचो, ॾुखे वक़्त में बि नथा अचो। इंशाअल्लाह ताला अॼु खां पोइ इंशाअल्लाह ताला सिंध ते अल्लाह जो इंशाअल्लाह ताला फज़ल आहे, रहम थी वेंदो। पर तव्हांजो अॼु औकात जो ख़बर पइजी वियो। इंशाअल्लाह ताला सिंध खे इंशाअल्लाह ताला कुझु बि न थींदो, अल्लाह रहम कंदो। जहां मां तव्हांजी रन खे वोटनि जे टाइम जेको भॻा बीठा आहियो, गाॾियूं मोकिलियो था, हिन दफ़े मोकिलियो गाॾियूं। जहां ज़ाल खे मां ॻोल्हा गाॾियुनि खे न यादि, होशू जखराणी जन्नत शाख वारो मुंहिंजो नालो न आहे। जहां मां तव्हांजी धारींदीअ खे